हींअर मां गुज़ारिश कंदुसि मोहतरम ग़ुलाम शबीर सुमरो साहिब जन खे ख़ैरपुर जे नामवर समाजी शख़्सियत त अचनि ऐं क़ुर्बान मंगी साहिब जे हवाले सां ख़्यालनि जो इज़हार कनि। अवां जी आजिया में ग़ुलाम शबीर सुमरो साहिब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। निहायती क़ाबिल एहतराम मां शुरू कंदुमि लेडीज़ फर्स्ट। असांजी क़ाबिल एहतराम भेण मोहतरमा नजमा नूर साहिबा, साईं असांजो मीडिया जे दुनिया जो शाहकार साईं ग़ुलाम अब्बास, असांजे ख़ैरपुर जे में हिकिड़ो मीडिया जे जो हिकिड़ो वॾो नालो। साईं क़ुर्बान मंगी त ईअं सम्झो त असांजो भाउ आहे, छो त क़ुर्बान जे भाव सां असां सोशल वर्क शुरू कयो। साईं अदल सूमरो साहिबु, मोहतरम अयाज़ गुल साहिबु, क़ाबिल एहतराम साईं यूसुफ ख़ुश्क साहिबु, साईं रज़ा भट्टी साहिबु, साईं असांजो मेज़बान फ़िदा वसाण साहिबु, ख़बर न आहे त हेठि रही विया आहिनि, ऐं निहायती असांजूं अदड़ियूं मोहतरम दोस्तो साथियो, अस्सलाम वालेकुम। मां त न को राइटर आहियां, न को अदीब आहियां, न को शाइर, मां त समाजी कारकुन आहियां। ऐं क़ुर्बान सां रिश्तो इहो समाजी वर्क जो अॻु में त क़ुर्बान जो भाउ ऐं असां सोशल वेलफेयर डिपार्टमेंट में गॾु ऑफिसर हुआसीं। शहीद साईं परियल मोहम्मद परियल मंगी साहिब सां गॾु सोशल वेलफेयर में वेलफेयर ऑफिसर थियासीं। गॾु ई जेको आहे सो तक़रीबन 5-7 साल गॾु साईं असां सां गॾु रहियो। बाद में साईं जेको आहे सो पेरोल डिपार्टमेंट में हलियो वियो ऐं मां उते ख़ैरपुर में ई रहियुसि। 81 खां वठी हिते ख़ैरपुर में सोशल वर्क मां हिन डिपार्टमेंट में ऑफिसर थियुसि। शुरू में 73 खां वठी 82 ताईं मुख़्तलिफ़ ज़िलनि में शिकारपुर, नवाबशाह, लाड़काना, सिंध जे ॿियनि ज़िलनि में जॉब कयोसीं। 81 में तक़रीबन मां हिते ख़ैरपुर में आयुसि। त शुरू में असां जेको आहे सो माण्हुनि खे ऑर्गेनाइज़ करण लाइ माण्हुनि जे दहलीज़ ते, माण्हुनि जे ॻोठनि में, माण्हुनि जे उताकनि ते माण्हुनि वटि हली वेंदा हुआसीं त तव्हां पाण में मुतहद थियो, ऑर्गेनाइज़ थियो, कम्यूनिटीज़ खे ऑर्गेनाइज़ कंदासीं। मूंखे यादगिरी आहे त पहिरियों दफ़ो मां हादी बख़्श लाड़क वटि वियुसि जॾहिं पीपल्स पार्टी जो डाउनफॉल थियो। त हादी बख़्श लाड़क हिकिड़ो समाजी माण्हू हुयो। मूं संदसि अर्ज़ु कयो त साईं अचो त तव्हां सियासत में कमु कयो था, ख़िदमत कयो था, अचो त गॾिजी समाजी मैदान में गॾु कमु कयूं। चई छा कयूं? साईं का तंज़ीम ठाहियूं। चई यार पोइ मां चयो साईं तव्हां रुॻो मूंखे इजाज़त ॾियो। ला कॉलेज जो प्रिंसिपल हो, ख़ैरपुर जे एलीट्स खे, ख़ैरपुर जे शहरनि खे मां थो गॾु कयां तव्हांजी इजाज़त सां शाम जो। पोइ शाम में हिकिड़ी शाम में ला कॉलेज में माण्हुनि खे गॾु कयोसीं ऐं मूंखे यादगिरी आहे 81 में पहिरीं तंज़ीम ख़ैरपुर में मां नोवा जे नाले सां, नाज़ हाई स्कूल ओल्ड बॉयज़ वेलफेयर एसोसिएशन सां असांजा दोस्त इलाही साथी, असांजा उनजा वर्किंग कमेटी जा दोस्त मेंबर जेके असां सां गॾु अञा ताईं बि नोवा में हलनि पिया। उन में हिन वक़्त ताईं बि मां जनरल सेक्रेटरी हाँ। इलाही दोस्त असांजा साथी हिते वेठा आहिनि मुंहिंजा सीनियर। पोइ 82 में मां हली वियुसि क़ुर्बान वटि। क़ुर्बान जेको आहे इहे बालक मेला ऐं ॿारनि जूं एक्टिविटीज़ कंदो हो। मां संदसि पोपट प्रेस ते हली वियुसि। मां साईं महिरबानी करे इहा नौजवाननि लाइ का ऑर्गेनाइज़ेशन ठाहिजे। नौजवाननि खे जीअं मूं अर्ज़ु कयो त असां पाण हली वेंदा हुआसीं, जंहिंखे ॾिसंदा हुआसीं त हिन दोस्त में जेको आहे सो को हिन समाजी मैदान में अचण लाइ का कोशिशि आहे या हुनजो का सोच अहिड़ी आहे। पोइ ईअं 82 में सिंध बालक संगत खे क़ाइमु कयोसीं, उनखे रजिस्टर कयोसीं। ऐं पोइ तक़रीबन मां सम्झां थो त जॾहिं तंज़ीम नौजवाननि जी क़ाइमु थी वई त अॻु में असां जेको आहे सो यूथ एक्सचेंज प्रोग्राम में नौजवाननि खे ॿाहिरिनि मुल्कनि मोकिलींदा हुआसीं। क़ुर्बान पहिरियों शख़्स हुयो जंहिंमें यूथ ऑर्गेनाइज़ेशन जे तरफ़ां मां क़ुर्बान खे रिकमेंड कयो फॉर जापान। साईं पाण जापान मां यूथ ऑर्गेनाइज़ेशन जे प्लेटफॉर्म तां जापान मां थी वियो। ऐं असांजी क़ुर्बान जी उहा सोशल वर्क वारी जेका असांजी दोस्ती ऐं लगातार हलंदी रही।
ऐं मूंखे फ़ख़्रु आहे त जेको बि समाजी प्रोग्राम हूंदो आहे क़ुर्बान वटि रुगो हली जीअं दोस्तनि ॿियनि ॻाल्हियूं कयूं ख़ूबियूं कयूं रुगो क़ुर्बान वटि हली वेंदा आहियूं त क़ुर्बान ही समाजी एक्टिविटी करणी आहे ही समाजी प्रोग्राम कंदो आहे त हिकिड़ो क़ुर्बान जो क़तअ कलाम आहे चवंदो आहे नो प्रॉब्लम को मसइलो कोन्हे जेको आहे सो ऐं पोइ असां आराम सां वञी घर वेही रहंदा आहियूं ऐं एसि ताईं जो कार्ड बि साईं हर कमु जेको आहे सो जीअं दोस्तनि ॻाल्हि कई त जंहिं एतिरी हिन में सचाई आहे जो जंहिं कम में हा कंदो आहे त उनखे पूरो निभाए पूरो कंदो आहे ऐं चवंदो आहे बसि असां वञी सुम्ही पवंदा आहियूं कार्ड बि छपिजी वेंदा आहिनि डिस्ट्रीब्यूट थी वेंदा आहिनि छड़ो जंहिंजी एक्टिविटी हूंदी आहे बैनर खणी अचे क़ुर्बान वटि बीहंदा आहियूं त साईं ही प्रोग्राम आहे ऐं पोइ ख़बर बि न हूंदी आहे त अलाए क़ुर्बान ऐं दुरे बतूल किथां ख़र्चु करे सॼो प्रोग्राम जो जेको आहे सो अरेंजमेंट करे छॾींदा आहिनि पोइ वरी पुछंदा आहियूं साईं भला केतिरो ख़र्चु आयो जेको आहे सो छो त ही समाजी प्रोग्राम आहे कुझु इदारा हिन में सपोर्ट कंदा आहिनि चवंदो आहे न यार जेतिरो भला दिलि चएव साईं अलाए केतिरो ख़र्चु कंदो चई यार इहे यारनि सां लेखा न कबा आहिनि क़ुर्बान कॾहिं बि कंहिं दोस्त सां कंहिं यार सां कंहिं भाउ सां कंहिं बि मां सम्झां जेतिरा बि दोस्त वेठा हूंदा आहिनि सभु इन जा शाहिद हूंदा हुआ त क़ुर्बान कॾहिं बि कंहिंसां लेखो कोन कयो आहे असां सां बि कॾहिं इन कम में असांखे शर्मसारी थींदी आहे त अलाए केतिरो ख़र्चु थो करे पर चवंदो आहे त यार जेको वणेव असां पाण पोइ शर्मसार थींदा आहियूं त हाणे जेको आहे सो हिन हेॾो कमु कयो आहे ऐं हिन महिल ताईं जेको आहे सो क़ुर्बान असांजे ख़ैरपुर खे ॾिनो आहे कुझु माण्हू अॼुकल्ह त समाजी वर्क एॾो प्रोफेशनल थी वियो आहे पर पोइ बि तव्हां क़ुर्बान वटि वेंदव त हिन वटि उहा सोच कोन्हे का अञा उहा समाजी वॉलंटरली रज़ाकारना सोच तव्हांखे हर मैदान में अदब जो मैदान हुजे समाजी मैदान हुजे समाजी कमु हुजे त असांजे लाइ हिकिड़ो जेको आहे सो असासो आहे हिकिड़ो फ़ख़्रु आहे ऐं जेतिरो उन ते जेको आहे सो ॻाल्हाइजे असांजा दोस्त अदीब इल्म दोस्त असांजा मुहक़िक़ दोस्त वेठा आहिनि इन ते जेको आहे सो हिकिड़ो मां सम्झां त एॾी क़ुर्बान ते त मां सम्झां रिसर्च थी सघे थी असांजे ख़ैरपुर में जेतिरी क़ुर्बान घणशगी शख़्सियत आहे अवां इन जो प्रोफाइल ॾिठो हूंदो अञा मां सम्झां इहो घटि आहे इन में अञा इलाही मुंहिंजे नज़र में त समाजी ख़िदमतूं अञा एतिरियूं क़ुर्बान जूं आहिनि जेके हिन में अञा उहे क़ुर्बाननि खे जेको आहे सो हुनखां कमु वरितो आहे ख़ुशि खां ऐं उन में इंटर कोन कयूं अथई एॾा जेको आहे सो समाजी ऑर्गेनाइज़ेशन सां जेके हिन जूं ख़िदमतूं हिन जूं कोशिशूं जेके NGOs जूं कोऑर्डिनेशन काउंसिलूं ठाहींदा हुआसीं गॾिजी उन्हनि जा त क़ुर्बान ज़िक्र ई कोन आहे त ॿियनि तनज़ीमुनि खे क़ुर्बान केतिरो अॻिते वधायो आहे पाण पोइ हिते रही हीउ ख़ैरपुर में जेको बि समाजी कमु थियो आहे त असां गॾिजी करे क़ुर्बान सां मां सम्झां त हिन में वॾो किरदारु क़ुर्बान जो रहियो आहे समाजी तनज़ीमुनि खे ऑर्गेनाइज़ करण में उन में कोऑर्डिनेशन करण में उन कम खे वधाइण में छो त मां हिकिड़ो समाजी वर्कर आहियां मां तव्हां समाजी का ॻाल्हियुनि जी शेयरिंग करे सघां थो हूअं त क़ुर्बान जा इलाही रुख आहिनि जेके दोस्तनि मां वटि खे अॻियां पेश कया ऐं दावा कंदा मां पाण दुआगू आहियां ऐं असां उमेदु कयूं था त जेको जज़्बो क़ुर्बान जो समाजी आहे छो त हुनजी शुरूआति समाजी कम सां थी आहे असां उमेदु कयूं था त छो त इहो ई बहितरीनु अमल आहे इंसान जेकॾहिं का चइजे त इंसान अशरफुल मख़लूक़ात ऐं इज़त जेका इंसान खे मिलियल आहे उहा इन कम जे करे आहे त इंसान ॿिए जे कमु अचे ॿिए जे लाइ बहितर सोचे ऐं इंसानियत जी ख़िदमत करे उन में ई माण्हू जेको आहे सो इज़त जो मक़ाम हासिलु करे थो मां सम्झां थो त क़ुर्बान खे जेका इज़त शुरूअ खां मिली आहे उहा समाजी मैदान में समाजी ख़िदमत सां समाजी कम सां हीअं हिन वक़्तु कोई बि जेकॾहिं को माण्हू क़ुर्बान वटि हली वेंदो त मुंहिंजो हीउ मसइलो आहे डिप्टी कमिश्नर में आहे एडमिनिस्ट्रेशन में आहे समाजी दोस्तनि में आहे असां त ख़ुशि थींदा आहियूं जॾहिं क़ुर्बान जो फ़ोन ईंदो आहे दादा हिन दोस्त खे समाजी रहनुमाई खपे त असांखे ख़ुशी थींदी आहे त अहिड़ा दोस्त जेको आहे सो यादि कनि ऐं उन्हनि जे रहनुमाईअ में गॾिजी कमु कजे असांजी जेको आहे सो सोशल वर्क में हेतिरी मां सम्झां त मुंहिंजो बि सोशल वर्क जो कोई 40-45 सालनि जो तजुर्बो आहे पर असां घणियूं शयूं अचे क़ुर्बान असां जेॾीमहिल शाम जो वेही कचहरी कंदा आहियूं त इलाही शयूं इलाही हिन जा आइडियाज़ जेके आहिनि से असांखे नवां मिलंदा आहिनि समाजी कमनि लाइ
ऐं असां सभु दोस्त मां सम्झां इन मां हासिलु कंदा हूंदा पढ़ाईंदा हूंदा। मां इलाही टाइम कोन वठंदुमि छो त इलाही असांजा मुहक़क़ ऐं मुअज़िज़ दोस्त ॻाल्हाईंदा। अव्हां जी वॾी महिरबानी, लख थोरा। अस्सलामु वालेकुम।